प्रोग्राम एक भेरो ॿीहर भली कार नाज़रीन। प्रोग्राम जे हिन सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं कश्मीर जी। अॼु सिंध समेत सॼे मुल्क में बल्कि सॼी दुनिया में अॼु कश्मीर सां एके तौरु इज़हार जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। 5 फरवरी इहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तरफ़ां मख़सूस कयो वियो इहो ॾींहुं कश्मीरियुनि सां एके जे इज़हार जे लाइ, ऐं उनखां पोइ मुसलसल इहो ॾींहुं मल्हाइजंदो पियो अचे। अॼु सिंध जे बि नंढनि वॾनि शहरनि में कश्मीर सां यकजहती जूं रैलियूं निकितियूं आहिनि। सॼे मुल्क में इन हवाले सां तक़रीबूं थियूं आहिनि त कश्मीर जेको असांजी जेका परॾेही पॉलिसी आहे उनजो मेन नुक़्तो हमेशह रहियो आहे, ऐं पाकिस्तान जी रियासत जो जेको बयानियो आहे उहो कश्मीर जे हवाले सां शुरू खां वठी हिन वक़्त ताईं उहो साॻियो आहे त कश्मीर पाकिस्तान जी शहर आहे ऐं करंगे जी हैसियत रखे थो, ऐं पाकिस्तान कश्मीर खां अलावा कॾहिं बि कंहिं मामले ते नथो ॻाल्हाए सघे। ऐं भारत सां जेकॾहिं के ॻाल्हियूं थियूं आहिनि त बि हमेशह पाकिस्तान उनखे कश्मीर खे अॻियां रखियो आहे, ऐं पाकिस्तान कश्मीर जे हिन इशू खे यूनाइटेड नेशन ताईं खणी वियो। गॾियल क़ौमुनि जे तरफ़ां इहा करारदाद बि मंज़ूरु थियल आहे त कश्मीर भारत जेको आहे उहो कश्मीरियुनि खे पंहिंजी उनखे राय जो हक़ु ॾिए, ऐं कश्मीरी ऐं पाकिस्तान जी बि मौक़फ़त कश्मीरियुनि खां राय वरिती वञे त उहे कंहिंसां गॾु रहणु चाहिनि था। बाक़ी जेका भारत जी ॾाढ मुड़सी आहे उते जेको कब्ज़ो आहे उहो ज़ाहिर आहे जेको बरक़रार आहे, पर इहो ॾाढ जी हुकूमत हुजे या ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो हुजे उहो हमेशह कोन रहंदो, ऐं कश्मीरियुनि जी जदोजहद जेका आहे उहा मुसलसल जारी आहे। हज़ारें लखें नौजवाननि जूं अॻुवाणनि जूं क़ुर्बानियूं थी चुकियूं आहिनि। केतिरा ई माण्हू भारतीय फ़ौज जे ज़ुल्म जो शिकार थी शहीद थी चुका आहिनि, काफ़ी ज़ख़्मी आहिनि, ऐं केतिरा ई जेके आहिनि जेलुनि में पियल आहिनि। पर कश्मीर जो जज़्बो जेको आहे उहो अॼु बि उहो ई ओतिरो ई मज़बूत आहे, ऐं उनजो नसल दर नसल जेके आहिनि उहे पंहिंजी आज़ादी जी जदोजहद जारी रखियो पिया अचनि। ख़लील चांडियो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। ख़लील साहिबु, वॾो ॾुखियो आहे कंहिं बि जदोजहद खे ईअं ई ॾहाकनि ताईं हलाइणु। बिल्कुलु त कश्मीरी जेके आहिनि उहे जदोजहद नसल दर नसल उनजी जदोजहद हले पई। इन मां इहो साबित थो थिए त हिकु न हिकु ॾींहुं भारत जे या ॾाढ जी दीवार किरणी आहे। ॾिसो ज़ोएब साहिबु, सभ खां पहिरियों असांखे कश्मीर मसइले खे थोरो उनजे क़ानूनी पहलुअनि सां ऐं उनजी जोग्राफिकल जेका डेमोग्राफी आहे उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। जॾहिं 1846 में आज़ादु जम्मू ऐं कश्मीर लद्दाख समेत हिकिड़ो दुनिया जो आज़ादु हिकिड़ो मुल्क हुयो, उन में ते न पाकिस्तान जी उजारदारी हुई न हिंदुस्तान जी उजारदारी हुई। 14 ऐं 15 अगस्त 1947 ते जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी तक़सीम थी त उन वक़्तु हिंदुस्तान जी केतिरनि मुस्लिम रियासतुनि ख़ासि तौर ते जूनागढ़ जी रियासतुनि इहो चई इनकार कयो त असां मज़हब जे बुनियादनि ते पाकिस्तान सां गॾु थियण जे लाइ तयारु न आहियूं। जॾहिं मज़हबी बुनियादनि ते जूनागढ़ जी रियासतुनि जे इन मुतालबे खे उन वक़्तु हिंदुस्तान जी हुकूमत तस्लीम कयो त हिन वक़्तु जेके कश्मीर में जेके मुस्लमान रहनि था उन्हनि मुस्लमाननि जी इहा हक़ ख़ुदि इरादी ऐं हक़ ख़ुदि अख़्तियारी आहे त हू जंहिं बि मुल्क सां रहणु चाहिनि, आज़ादु हैसियत में रहणु चाहिनि या पाकिस्तान में रहणु चाहिनि, त उहो उन्हनि खे इज़हार राय जे आज़ादी जो हक़ु ॾिनो वञे। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधाया त कश्मीर जो जेको केस हुयो उहो अक़वाम मुतहिदा में पाकिस्तान कोन खणी वियो, कश्मीर कोन खणी वियो, उहो केस बि हिंदुस्तान ई खणी वियो हुयो। ऐं हिंदुस्तान जे खणी वञण खां पोइ अक़वाम मुतहिदा जेको फ़ैसिलो ॾिनो उहो फ़ैसिले जो चार्टर इहो आहे त कश्मीरी जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे इज़हार राय जो अख़्तियारी जो हक़ु ॾिनो वञे। हू जीअं चाहिनि ईअं उन्हनि खे। इन हवाले सां मां सम्झां थो त पाकिस्तान जो का नारवा एतिरे क़दुरु नारवा सलूक करे रहियो आहे जो हथरादो हिंदुस्तान ज़्यादती करे रहियो आहे, त उहो एतिरी क़दुरु ज़्यादती करे रहियो आहे जो उते हथरादो माण्हुनि खे आबादियूं कराए, उन्हनि माण्हुनि खे वोट जो हक़ु ॾिनो थो वञे, ऐं जेके असुलु कश्मीरी जेके हज़ारनि समय सालनि खां वठी उते आबाद आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़ानूनी तरीक़नि सां उन्हनि खां वोट जो हक़ु हासिल थो वञे। एतिरनि वोटनि ते वज़ीर आला थी थो वञे जेतिरा पाण वटि काउंसलर खणंदा, कश्मीरी उन वोट जो हिसो ई न थींदा आहिनि, बाइकाट कंदा आहिनि। जी जी बिल्कुलु। त उनजे करे हुननि उते पंहिंजा मक़ामी माण्हू सेटलर कराया आहिनि, उते आबादी कराई आहे त जीअं कश्मीरियुनि जे उन हक़ ख़ुदि इरादी जे आवाज़ खे बि दॿायो वञे। मां सम्झां थो त हीउ वक़्तु उहो कोन्हे, कोई दौरु उहो न रहियो आहे, ऐं कश्मीरियुनि जी जेका डिघी जदोजहद रही आहे, डिघी जदोजहद इन शइ जो पेश ख़ैमो आहे त कश्मीर पंहिंजी हक़ ख़ुदि अख़्तियारी जो
लाज़मी तौर ते उहो पंहिंजो हक़ ख़ुदि अख़्तियारी हासिलु करे वठंदा ऐं असां पाकिस्तान ऐं पाकिस्तान सॼो हुकूमत मुसलसिल उन जी जेका इख़लाक़ी ऐं जेका सपोर्ट कंदी रही आहे त मां सम्झां थो असां जाइज़। अच्छा ख़लील साहिब हिकिड़ी शइ त पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे कश्मीर उनजो मेन नुक़्तो हमेशह रहियो आहे, हिकिड़ो इंतिहाई अहम नुक़्तो रहियो आहे। जॾहिं बि असांजा हुकुमरान जिथे जंहिं बि फोरम ते विया आहिनि उन्हनि जेकॾहिं ॻाल्हायो आहे त कश्मीर जो ज़िक्र ज़रूरु हुननि जी उन में रहियो आहे। पर उनजे गॾो गॾु कश्मीर इशू हिकु अहिड़ो आहे जिते ख़ुदि असांजा माण्हू बि जेके आहिनि उहे इन शइ जी हिमायत कंदा। हिकिड़ी त उहा जेका रियासत जी पॉलिसी हूंदी आहे, आम माण्हुनि खे ख़बर न आहे त फॉरेन पॉलिसी में छा पिया कयो छा न पिया कयो, पर कश्मीर जे मामले ते माना अवाम बि जेका आहे उहा बि हुकूमत सां गॾु बीठल आहे। तव्हां उन में त इन जो जेको आलमी सतह ते उनजो रिफ्लेक्शन केतिरो पियो वञे आलमी सतह ते, तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान जे अवाम ऐं रियासत जी ॻाल्हि खे ॿुधो पियो वञे उन सतह ते, या बसि जस्ट जेको आहे सो इहे शयूं आहिनि त भई ठीकु आहे मुलाक़ातूं थियनि थियूं, इजलास थियनि था, पाकिस्तान जी हुकुमरान जेके वञनि था उहे तक़रीर कनि था, बसि दैट्स इट। न ॾिसो, पाकिस्तान इहा ॻाल्हि साबित करण में कामयाबु वियो आहे त कश्मीर हिकिड़ो डिस्प्यूटेड मामिलो आहे। अॻ में ईअं न हुयो, अॻ में हुनखे जेको आहे बाक़ाइदा बाज़ाब्ता क़ानूनी तौर ते इख़लाक़ी तौर ते जोग्राफ़ी तौर ते हिंदुस्तान उन ते कंट्रोल हुयो, कब्ज़ो हुयो। हिन वक़्तु सॼी दुनिया में जॾहिं बि कश्मीर जो नालो अचे थो त उनजो मतिलबु त इहा डिस्प्यूटेड टेरिटरी आहे। जॾहिं डिस्प्यूटेड टेरिटरी इन में पाकिस्तान जो कंट्रीब्यूशन आहे। पाकिस्तान जेके हिते मोटिवेशन्स ॾिनियूं आहिनि, जेका माण्हुनि जे अंदरि सुजागी पैदा कई आहे त ऐं असां इहो चाहियूं था त कश्मीर वाट एवर जेको कुझु बि आहे, पर जेको बि कश्मीरी पाण चाहिनि था उन्हनि खे उन इज़हार राय जी आज़ादी जो हक़ु ॾिनो वञे। असांजो एतिरो मुतालबो आहे ऐं पाकिस्तान एतिरो थो चाहे, असां बि एतिरो था चाहियूं ऐं पाकिस्तान जो हिकु हिकु माण्हू इहो थो चाहे वाट एवर जेको बि माण्हू हुजे, जंहिं बि मुल्क जो, जंहिं बि इदारे जो, जंहिं बि सूबे जो हुजे, उहे जेको चाहिनि था उन्हनि खे उन शइ जो। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त जेको आलमी सतह ते शयूं थियनि थियूं, काफ़ी मुस्लिम जेके वर्ल्ड आहे उहा बि कश्मीर जे बारे में ॻाल्हाए थी, यूनाइटेड नेशन जो रेज़ोल्यूशन बि आहे, उनजे बावजूदि माना भारतीय हठधर्मी जेका आहे उहा छो नथी पोइते हटे। भारत छा मतिलबु आलमी जेके क़ुवतूं आहिनि उहे भारत जे ॾाढो ब्लैकमेल थियल आहिनि, डिॼनि थियूं, जो माना उहे जस्ट माना अॼु ताईं दबाव में न आणे सघियो आहे भारत खे। बिल्कुलु सही पिया चओ। इन जे करे त हिंदुस्तान दुनिया जो हिकिड़ो वॾो मुल्क आहे ऐं उते तमामु घणी इंसानी आबादी रहे थी पई। दुनिया जी 1/3 जेका इंसानी आबादी आहे उहा हिंदुस्तान में थी रहे। माना त ईअं तव्हां चओ त हिंदुस्तान दुनिया जो हिकिड़ो वॾो मार्केट आहे, इकनॉमिकल हिकिड़ो हब आहे, इकनॉमिकल मार्केट आहे। जेकॾहिं दुनिया उन ते दॿाउ थी विझे त हीअ पंहिंजी शयुनि खे मार्केट खे जेकॾहिं हीअ कनि था, हिकिड़े पासे ॾे चीन वेठो आहे, हिकिड़े पासे ॾे हिंदुस्तान वेठो आहे, त इहे ॿई जेकॾहिं मार्केट जा रस्ता बंदि, हाणे जेकॾहिं तव्हां लद्दाख जे तरफ़ वञो, शाहराह कराकुरम वारे पासे खां तव्हां जेकॾहिं रस्तनि खे बंदि था कयो त इन जो मतिलबु तव्हांजो जेको ट्रेड कॉरिडोर्स आहिनि उहे टोटल जो टोटल क्लोज़ था थियनि ऐं दुनिया इन जे लाइ जेको आहे सो उनखे, छो जो सॼी जो सॼी तव्हांजी जेका इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे उहो सिर्फ़ु बाय एयर ट्रांसपोर्टेशन जे ज़रिए त कोन थी थिए, सी जे ज़रिए बि थी, बाय रोड जे ज़रिए बि थी, त इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे करे हिंदुस्तान ते दॿाउ विझण। ॿी शइ इहा आहे त पाकिस्तान असल में पंहिंजे हिंदुस्तान ई पाकिस्तान खे पंहिंजे इंटरनल मसइलनि में एॾो त उलझाए छॾियो आहे जो पाकिस्तान जो उहो जेको 100% फोकस हुजणु खपे कश्मीर ते उहो बि न रहियो आहे। छो त असां पंहिंजे मसइलनि में एॾो उलझाए पिया आहियूं, एॾा फाथल आहियूं। तव्हां ॾिसो सिंध जो पंहिंजो इशू आहे, बलोचिस्तान जो पंहिंजो इशू आहे, वरी KPK ऐं उते तालिबान जा माना असां पाण ख़ुदि हिकिड़ो मसाइलिस्तान बणिजी विया आहियूं। असां पंहिंजे मसइलनि जे ॻढ़ में पैदा, इन जे करे त दुनिया असांजी उन आवाज़ खे बि एतिरी अहमियत कोन थी ॾिए त हीअ वीचारा पाण नतुड़िया पिया आहिनि, पंहिंजे लाइ कुझु कोन था करे सघनि त ॿियनि जे लाइ हीअ छा करे सघंदा। उन जे करे मां सम्झां थो त असांखे कश्मीर जे मुस्तहकम आवाज़ बणिजण जे लाइ इन में जेको मुस्लिम वर्ल्ड आहे, मुस्लमान जी जेका ॿिया मुल्क आहिनि, ॾिसो न असांजो जेको पाकिस्तान जेको स्टांस वरितो आहे उहो इन बुनियाद ते ई वरितो आहे त भई हू मुस्लिम आबादी आहे ऐं मुस्लमाननि खे भारत में अक़लियती तसवुरु कयो थो वञे। पर हिकिड़ो इलाइक़ो जेको मुस्लमानी अक्सरियत रखण वारो आहे, पर तव्हां छाकाणि त हुकूमत जे डंडे जे ज़ोर ते उनखे अक़लियत में तब्दील रखियो वेठा आहियो, त जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे छो न पिया अचनि इन इतिहाद में त को पाकिस्तान सां गॾिजनि ऐं उहे पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कनि। सऊदी अरब पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे सघे थो, UAE, टर्की जेके वॾा मुल्क आहिनि जेके इम्पोर्ट एक्सपोर्ट जे हवाले सां उहे उन जा लाॻापा आहिनि भारत सां, उहे छो भला इन ते सीरियस न, या हर रियासत जा पंहिंजा मफ़ाद आहिनि पंहिंजूं। बिल्कुलु ईअं ई आहे। दुनिया जेको आहे सो तमामु घणो तेज़ी सां तब्दील थी रही आहे। हिन वक़्तु जेको इहो कॉन्सेप्ट जेको कंहिं वक़्त में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु आंदो, शाह फैसल आंदो मुस्लिम वर्ल्ड जो, त उन्हनि सां जेको हशर नशर थियो ऐं जेको
अॼु बि जेको आहे जीअं सदाम हुसैन सां थियो या अरब कंट्रीज़ जे ॿियनि केतिरनि बादशाहनि सां थियो, त उन हशर नशर खे ॾिसंदे करे को बि माण्हू सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा ज़रूरत कोन थो करे सघे त हिकिड़ो न्यू मुस्लिम वर्ल्ड जे नाले सां का हिकिड़ी शइ खे आणे सघनि। ॿी शइ इहा आहे त हिन वक़्तु तगैयुर ऐं तबदुल एतिरो दुनिया जे अंदरि तेज़ी सां शयूं तब्दील थी रहियूं जो हिन वक़्तु तव्हां मुस्लिम वर्ल्ड जे हवाले सां हिकिड़ो अलॻि फोरम ठाहियो, अलॻि इजलास ठाहियो, अलॻि कॉन्फ्रेंस ठाहियो, इहे शयूं मसरअंदाज़ न थी सघे थियूं, इहे शयूं असरअंदाज़ न थी सघे, ईअं कर नथी सघे त हिन वक़्तु जेका जंग आहे उहा न तव्हांजे एटम बम जी जंग आहे, न तव्हांजे हथियारनि जी जंग आहे, हिन वक़्तु ही इकनॉमिकल वार्स आहिनि। इकनॉमिकली तव्हां केतिरो साउंड आहियो, तव्हां जेकर पंहिंजे पेरनि ते बीहो था, तव्हांजी आवाज़ खे बि अहमियत हूंदी, तव्हांजी मईशत मज़बूत आहे त तव्हां मज़बूत आहियो, जेकर मईशत मज़बूत न आहे, तव्हांजो इलाइक़ो मज़बूत न आहे, तव्हांजो मुल्क मज़बूत न आहे, तव्हांजो सूबो मज़बूत न आहे, त मां सम्झां थो त पाकिस्तान जी जेके इकनॉमिकल कंडीशन्स जे ख़राबु हुजण जे करे पाकिस्तान जे आवाज़ में उहा सघ ऐं उहा ताक़त न रही आहे जेका असांखे बुनियादी तौर ते कश्मीर मामले ते दुनिया में जीअं असां कंदा रहिया आहियूं, उहो हिन वक़्तु असांजे आवाज़ ज़ाहिर आहे। पर उनजे बावजूदि थोरे जो असां वटि इंटरनल वॾा इशूज़ आहिनि, पर उनजे बावजूदि पाकिस्तान इन ताईं पोइते अञा ताईं हिकु इंच बि कोन हटियो आहे कश्मीर जे मामले तां। पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ु आहे उहो इन मामले ते, कश्मीर जे मामले ते हमेशह वाज़े ऐं चिटो रहियो आहे। त मक़सदु आहे त जेका आलमी क़ुवतूं आहिनि, जेके इदारा आहिनि, जेके उहे पाकिस्तान जे मौक़िफ़ सां एग्री बि कनि था, पर भारत खे चवनि बि कोन था, रुॻो हिकिड़ो बयानु जारी कजे। मतिलबु तव्हां ॾिसो अमेरिका हुजे, फ्रांस हुजे, या जेके जेके पावर में रहंदड़ वॾा मुल्क आहिनि, जापान, चीन, समूरा जेके बि आहिनि, वरी G8 फिलाणो इहो जेके बि तंज़ीमूं आहिनि हिन जूं, यूनाइटेड नेशन ताईं, पर उहे भारत खे उतर वज़नाइते तरीक़े, ज़ोराइते तरीक़े सां नथा चवनि। ॾिसो न ज़ोएब साहिबु, उनजो हिकिड़ो सबबु आहे त हीअ कश्मीर में हिंदुस्तान बाय वे ऑफ मैन्युपुलेशन या जेके बि उन जा मुरवज तरीक़ेकार आहिनि हुते, त उन्हनि में हू उते बाक़ाइदे बाज़ाब्ता इलेक्शन्स बि अचनि थियूं, मुंतख़िब जेको आहे माण्हू बि अचनि था, वज़ीर आज़म बि अचनि था, ऐं उते सॼो सिस्टम जेको आहे रन करे थो। उते सिस्टम कॾहिं कोलेप्स कोन थियो आहे त को फ़ौजी अची या मार्शल लॻी वई, उनजे करे कश्मीर खे जी टेरिटरी खे असां ब्लॉक करे छॾियोसीं, ईअं बि कनि। हुते बाक़ाइदे डेमोक्रेटिक बज़ाहिर डेमोक्रेटिक वेज़ हुनजा नज़र, उहा ॿी शइ आहे त कश्मीरी हुनजे एतिजाज में वञनि था, बाइकाट में वञनि था, नतीजे तौर ते चंद सवनि ते माण्हू जेको आहे खटी अची वज़ीर आज़म बि थी सघनि था, पपेट्स हूंदा आहिनि। त हिंदुस्तान जेको आहे दुनिया खे इहो बावर कराइण में कामयाबु वियो आहे त बाबा असां उते इंसानी हक़नि जी जेका आज़ादी आहे मुकमल तौर ते माण्हुनि खे आहे। असां सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि सां विढ़ूं था या उन्हनि माण्हुनि सां असांजी जंग आहे जेके टेररिस्ट आहिनि, जेके एंटी स्टेट आहिनि, त उनजे करे हू पंहिंजे इन मौक़िफ़ मञाइण में कामयाबु आहिनि। पाकिस्तान हिकिड़ी शइ बि त कंदो रहियो आहे त जेकॾहिं तव्हां हिन ख़िते में अमन अमान चाहियो था, तव्हां ॾिसो न ॿई मुल्क एटमी ताक़तूं आहिनि, जी मज़ाक त न आहे। ॿियो जेकॾहिं असांजे विच में को बि क्लेश थिए थो त उनखां को चाइना माठ बि कोन थो रही सघे, चाइना बची बि नथो सघे। जेकॾहिं माना इन रीजन में जेको आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता कंहिं बि अहिड़े वियासीं उन ॾे एडवेंचर ॾे त उहो इंतिहाई भयानक बि थी सघे थो। त जॾहिं सॼी दुनिया जे साम्हूं पाकिस्तान इहो चए थो त हिन कश्मीर जे मसइले जे हल करण सां छा थींदो त असांजा भारत सां मसइला हल थी वेंदा, ऐं ईअं ई सॼो ख़ितो जेको आहे इहो पुरअमन थी वेंदो, जंग जो ख़तरो 100% टरी वेंदो, ऐं अमन अमान जी सूरत हाल बहितर थी वेंदी। जीअं जीअं माना ॿिया जेके सॼा जेके साउथ एशियन कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे विच में बि हिकिड़ो नओं ब्लॉक ठही सघे थो। ब्लॉक न ठहण जो सबबु कश्मीर आहे। त आलमी क़ुवतूं जेको हेॾो कुझु सॼो वेही सोचींदियूं आहिनि असां सॼी दुनिया खे जंग खां कीअं बचायूं, हे हिकिड़ो मसइलो आहे जंहिंखे जंग खे बचाइण लाइ केरु तयारी कोन्हे। ॾिसो ज़ोएब साहिबु, पाकिस्तान जी जेका जाग्राफिकल सिचुएशन आहे या जेका हुनजी डेमोग्राफी आहे उहा इन हिते सूरत हाल में बीठल आहे त हिन जी जेका इम्पॉर्टेंस आहे उहा इंतिहाई आम आहे। हेॾो तव्हांखे काबिल ऐं कंधार जी बॉर्डर्स सां तव्हां वेठा आहियो, हेॾो ईरान सां वेठा आहियो, हेॾा हिंदुस्तान, होॾो शाराए कराकुरम चाइना ऐं सभिनी माना तव्हां हिकिड़े सेंटर में वेठा आहियो। हाणे जेकॾहिं तव्हां वटि पीस रहे थो, जेकॾहिं तव्हां वटि अमन रहे थो त ज़ाहिर आहे तव्हां तरक़ी जे शाहराह जी तरफ़ वधंदो। इन पाकिस्तान खे बि ॼाणी वाणी के क़ुवतियूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ हुननि खे मुख़्तलिफ़ हरबनि सां हुनखे विढ़ाईंदियूं रहनि थियूं। असांजा तालुका ॾिसो ईरान सां बि दुरुस्त न आहिनि, असांजा अफ़गानिस्तान सां बि दुरुस्त न आहिनि। अफ़गानिस्तान जे मामलनि में त असां हक़ बजाने पायूं त असां पाकिस्तान सां तमामु घणियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि अफ़गानिस्तान जे पारां। त अहिड़े नमूने सां ईरान जा बि जेको आहे बॉर्डर्स खुलिया पिया आहिनि, हेॾो हिंदुस्तान, हेॾो शाराए। त मक़सदु असांखे ॼाणी वाणी बि
इंटरनेशनली असांखे अंडर प्रेशर रखियो थो वञे त जीअं असां उन प्रेशर में रहूं ऐं पंहिंजे उन इकनॉमिकल जेको असांजे मथां वार आहे उन वार खां न निकिरी सघूं। नतीजो इहो थो निकिरे त हिंदुस्तान उन जो भरपूर फ़ाइदो थो वठे ऐं उहो असांजे जेको इकनॉमिकल नॉन स्टेबिलिटी जेको फ़ाइदो आहे उहो बराह रास्त हिंदुस्तान खे थो मिले ऐं उहो हिंदुस्तान उहो इन्फ्लुएंस करे थो कश्मीर जे मथां। त हीअ सभु अहिड़ियूं जेके सेगमेंट्स आहिनि मां सम्झां थो त इन में जेको आहे सो दुनिया जूं जेके आलमी क़ुवतूं आहिनि उहे बि इन में मुलविस आहिनि त हिंदुस्तान जूं कुझु ताक़तूं बि इन में मुलविस आहिनि त जीअं कश्मीर जो मसइलो लिंगरान रहे, पाकिस्तान डिस्टेबलाइज़ रहे, इन में ई जेको आहे दुनिया जे काफ़ी माण्हुनि जो जेको आहे सो मफ़ाद आहिनि। ठीकु आहे ख़लील चांड साहिबु, वॾी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। व्यूअर्स, असां सां गॾु ख़लील चांड साहिबु मौजूदु हुया जो कि प्रोग्राम में असां प्रोग्राम जे आख़िरी सेगमेंट में ज़िक्र कयोसीं कश्मीर जे इन हवाले सां त अॼु मल्हाए पियो वञे सॼी दुनिया में कश्मीरनि सां एके जे इज़हार जो ॾींहुं ऐं इन में सॼी सिंध में सॼे मुल्क में रैलियूं कढियूं वयूं, मुख़्तलिफ़ सेमिनार्स प्रोग्राम्स थिया आहिनि इन में। पर ज़रूरत इन शइ जी आहे त आलमी क़ुवतूं जेसीं ताईं इन मामले ते सीरियस न थींदियूं, छाकाणि त पाकिस्तान मुसलसल हर आलमी फोरम ते कश्मीर जे इशू खे अॻियां रखियो आहे। पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जो जेको बेसिक नुक़्तो आहे उहो बि कश्मीर आहे त उन ते उन आलमी ताक़तनि खे, आलमी क़ुवतनि खे जेकी सॼी दुनिया में असरअंदाज़ थींदियूं, जिन जा फ़ैसिला सॼी दुनिया में इम्प्लीमेंट थियनि था, उहे भारत जे मामले ते जेको आहे सो उन ते कंप्रोमाइज़ जो शिकार थी था वञनि या कंहिं ब्लैकमेलिंग में अची था वञनि। पर इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो जेको इंसानी अलमियो जेको हर रोज़ थिए थो पियो ऐं ॾहाकनि खां थींदो पियो अचे, उन ते जेका आलमी बिरादरी जी ख़ामोशी आहे उहा फली पंहिंजी जॻह ते हुजे। पर पाकिस्तान ऐं पाकिस्तानी कश्मीर जे इशू खे हमेशह आॾो रखियो ईंदा, उनखे हमेशह हाईलाइट कयो पिया ईंदा ऐं कश्मीरनि जी जदोजहद बि इन हवाले सां इंतिहाई साराह जोगी आहे त उहे शहादतूं ॾियनि पिया, पंहिंजनि नौजवाननि जा लाशा खणनि पिया, हर क़िस्म जो ज़ुल्म ऐं जबर बर्दाश्त कनि पिया, पर हू पंहिंजी आज़ादी तां हथ न पिया खणनि, उहो पंहिंजे मुतालबे ते सरेंडर न पिया कनि। ऐं आज़ादी हर इंसान जो फितरी, इख़लाक़ी ऐं उनजो आलमी इंसानी जेको आहे सो उनजो हक़ु आहे, उहो उनखे हक़ु मिलणु घुरिजे। ऐं कश्मीरियुनि खे ऐं पाकिस्तान जो मौक़िफ़ इहो आहे त कश्मीरियुनि खे उन्हनि जे इरादे तौरु हू छा चाहिनि था, कहिड़ी ॻाल्हि चाहिनि था, उनजो उन्हनि खे हक़ु ॾिनो वञे, हिकिड़ो दफ़ो उन्हनि खां राय वरिती वञे। जेकॾहिं हू पाकिस्तान में रहणु था चाहिनि त हू पाकिस्तान में अचनि, जेकॾहिं भारत में रहणु था चाहिनि त भारत में रहनि, या वरी जेकॾहिं को अलॻि आज़ादु पंहिंजे हैसियत सां रहणु चाहिनि था त इहो उनजो हक़ु उन्हनि खे हुजणु घुरिजे, छाकाणि त इहा सरज़मीन बि उन्हनि जी आहे ऐं उहा धरती हुननि जी आहे, हू रहनि बि हू था। तंहिं करे का बि ॿी क़ुवत, क़ाबिज़ क़ुवत उहा जेको आहे सो उनजे मथां को घणो ॾींहुं पंहिंजी लठ नथी हलाए सघे, घणो ॾींहुं पंहिंजो जेको आहे उहो कब्ज़ो बरक़रार कोन थी रखी सघे। ऐं दुनिया जूं तारीख़ूं उन जो गवाह आहिनि त ज़ुल्म भली केॾो बि हुजे, उहो हिकु ॾींहुं हिकु न हिकु ॾींहुं जदोजहद जे आॾो, अज़म जे आॾो शिकस्त ज़रूरु खाई वेंदो आहे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो, अला वाहे।